अगर कहीं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा उन खां अलावा असां टैप वारी केसिन खे मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं कमाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ कबरकारी पुकारे थी बलाउन जो मिठा घर थी हिते सोचे बंदा हल तूं हुते वारी संधो घर थी कबरकारी पुकारे थी बलाउन जो मिठा घर थी हिते सोचे बंदा हल तूं हुते वारी संधो घर थी न रहणो आ हिते कोई कबर पंहिंजी सजाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ हले साथी न को संगती छॾे सारा हलिया वेंदा मोए खां पोइ बचा भाउर सभई प्यारा हलिया वेंदा हले साथी न को संगती छॾे सारा हलिया वेंदा मोए खां पोइ बचा भाउर सभई प्यारा हलिया वेंदा कबरकारीअ जे लाइ मोमिन अमल सुहिणा बणाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ वॾा तुंहिंजा गुज़ारे विया वतन पंहिंजो सारे विया हिते हर को मुसाफ़िर आ सबक तोखे सेखारे विया वॾा तुंहिंजा गुज़ारे विया वतन पंहिंजो सारे विया हिते हर को मुसाफ़िर आ सबक तोखे production छॾे ॾे तूं हुकुमरानी ज़िक्र सां रचाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जॾहिं तुंहिंजा अमल खुलंदा ॾिसी ॾोहनि खे ॾकंदे तूं पढ़ी पंहिंजे रजिस्टर खे करे दाहूं जोड़ंदे तूं जॾहिं तुंहिंजा अमल खुलंदा ॾिसी ॾोहनि खे ॾकंदे तूं पढ़ी पंहिंजे रजिस्टर खे करे दाहूं जोड़ंदे तूं अमल सुहिणा सुठियूं ने क्यों रजिस्टर में लिखाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते आ अदाने क्यों कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ करे तो ना
पंहिंजे जवानी खे न हूंदा मालिक बंगला न कर तूं सीट दुनिया ते छॾे ॾे हो तूं हाणे अदा मस्ती मिटाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते अदा नेकियूं कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ अदा अहमद अली दुनिया फना आहे सजी सारी जतोई तूं मुसाफ़िर करे छो थो क़बरकारी अदा अहमद अली दुनिया फना आहे सजी सारी जतोई तूं मुसाफ़िर करे छो थो क़बरकारी सिगो दुनिया में ए भाऊ तूं गर्दन खे झुकाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ जो क़यामत अचण ते अदा नेकियूं कमाए वठ हले 15वीं सदी थी जो अमल सुहिणा गॾाए वठ।